अवामी तहरीक जा सदर मोहतरम भाउ लाल चरवाल साहिब, सिंधियाई तहरीक जी नई चूंडियल सदर मोहतरमा भेण उमरा सबियूं साहिबा ऐं साफ़ी रहमत खोड़ो साहिब, पिंडाल में वेठल मुंहिंजा मोज़िज़ भाइरो, मुंहिंजो सिंधियाई तहरीक जूं बहादुर भेनरूं, जिए सिंध, जिए फ़िक्रे पली जो, जिए असांजी हक़ पर जदोजहद। भाउ रहमत खोड़े जी तकरीर खां पोइ आउं सम्झां थी त असां जहिड़े माण्हुनि खे जेका तकरीर करणी आहे, जेके लफ़्ज़ चवणा आहिनि, उहा कमी मतिलबु त पूरी भाउ रहमत खोड़े साहिब करे सघी। तमामु बहितरीनु अंदाज़ में, तमामु शानदार अॼु हुन तकरीर कई आहे, मां हुनखे जज़ थी ॾियां। अॼु ज़ाहिदा शेख जी 6वीं वर्सी आहे ऐं सिंधियाई तहरीक जी नई चूंडल पार्टी जी इलेक्शन थी ऐं कॉन्फ्रेंस थी आहे। ऐं दिलि जे गहराइयुनि मां सिंधियाई तहरीक जी चूंडियल नई पार्टीअ खे मुबारकबाद थी पेश करियां ऐं ज़ाहिदा शेख जंहिंजी अॼु 6वीं वर्सी आहे, उन वर्सीअ जे हवाले सां हिते असांजे भाइरनि भेनरुनि जेके तकरीरूं कयूं, जेके भेटाऊं पेश कयूं, जेके ख़िराज तहसील पेश कया, असांजे नियाणियुनि जेके टेबलोज पेश कया, जेके नज़म ॻाया, जेके गीत ॻाया, उहे उन्हनि जी ॻाल्हि जेका आहे सा आउं सम्झां थी त मूं वटि उहे लफ़्ज़ कोन्हनि। उहो हिकिड़ो जज़्बाती ऐं मुनफ़रद हिकिड़ा अहसास हुआ, जज़्बा हुआ, नवान हुई, ॻाल्हि हुई, तमामु हिकिड़ी ज़बरदस्त शानाए जी हीअ कॉन्फ्रेंस थी आहे ऐं हीअ वर्सी थी आहे। ऐं दिलि जे गहराइयुनि मां हिते जेके बि आहिनि मुंहिंजूं भेनरूं सिंधियाई तहरीक जूं ऐं मोज़िज़ भाउ आया आहिनि, उन्हनि खे दिलि सां भली ॻाल्हि थी चवां। ज़ाहिदा शेख हिकिड़ी छोकिरी हुई, औरत हुई। कई माण्हू मरनि पिया, जीअनि पिया, दुनिया फ़ानी आहे, हर कंहिंखे हलणो आहे, पर के माण्हू जेके तारीख़ थियनि था, तारीख़ जोड़ीनि था ऐं पंहिंजा ओञाण कर्तब ऐं वारनि सां सुञाता वञनि था, हिन धरतीअ ते सदियुनि ताईं यादि कया वञनि था। ज़ाहिदा शेख उन अज़ीम इंसान मां, उन अज़ीम किरदार मां, उन अज़ीम तारीख़ मां हिकिड़ो वॾे में वॾो किरदारु हो। ज़ाहिदा सिंध जे अपर क्लास या चइजे त हिकिड़ो चङे ख़ासे ख़ानदान मां छोकिरी हुई, पढ़ियल लिखियल, सम्झू, ज़हीन, होशियार, पर हुन पंहिंजी चूंड अहिड़ी कई जिते अजब थी। हुन पंहिंजा सन, हुन पंहिंजो पाण खे ग़रीब मिसकीन सिंध जे पोरे औरतुनि सां पंहिंजा सन ॻंढी छॾिया। उन्हनि सां हिन जेके हलतूं हलियूं, जेके किरदार अदा कया, जेके घर तरफ़ी उन्हनि खे उन्हनि जी आबियारी कई, उहा तारीख़ में लिखण जहिड़ी आहे। उहा हिकिड़ी घाटे वण जा छपर छांव हुई, जंहिं वटि मज़हबी मतभेद न हो। उहा लालच खां आजी हुई, ख़ुदगर्जी खां, लालच खां, ख़्वाहिशनि खां, हाम हणण खां, ॾेखाव खां, हर ॻाल्हि खां उहो परे। उहा सचो सोन निबार हिकिड़ी सूंहं हुई, हिकिड़ी जदोजहद हुई, हिकिड़ी लाजवाब जी चइजे त असांजे लाइ हिकिड़ो मिसाल हुई।
उहा सिंध जे उन हज़ारे औरतुनि हज़ारे औरतुनि सां गॾिजी जेके लाज़वाल जदोजहदूं कयूं, जेके जागीरदारी निज़ाम जे रीतनि रस्मनि ऐं रवाजनि कारोकारी जे ख़िलाफ़ सिंध जे सुख आजबे लाइ, सिंध जे वजूद ऐं वसीलनि खे बचाइण जे लाइ जेके बि जदोजहदूं हुन कयूं, उहे सिंध जे हज़ारे औरतुनि सां गॾिजी हुन झड़नि जंगलनि शहरनि में ॻोठनि में हुन बाक़ाइदे पंहिंजा हिकिड़ा निशान छॾिया। लॉन्ग मार्च में उहा हलंदी हुई त ॼण त उहा हुन कॾहिं बि अॻवानी जो न सोचियो त आउं अॻवान थियां, आउं निशानवर थियां, आउं अॻिते अचां, इहा ॻाल्हि हुन वटि हुई कान। उहा तमामु सादी इंतिहाई हुई, हमेशह हुजूमनि जे पुठियां रहंदी हुई, हमेशह हुजूमनि जे विच में रहंदी हुई। उहो हिकिड़ी जनरल, हिकिड़ी जीअं फ़ौजी जनरल थींदा आहिनि पंहिंजे सिफ़नि खे संभालींदा आहिनि, तीअं हुन पंहिंजो वाक़ई जो अवामी तहरीक, सुजागवार तहरीक, सिंधियाई तहरीक, उन्हनि जे वाक़ई हुजूमनि में उन्हनि जे सिफ़नि खे ईअं ई संभालींदी हुई जेको जनरल संभाले। उनजे राहत जूं अख़िर जूं केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि। उहा जॾहिं बिना के मतभेद जे हिंदू ऐं मुस्लिम औरतुनि सां वेंदी हुई, उन सां कचहरियूं कंदी हुई, उनजा ॾुख सुख ॿुधंदी हुई, उनजे मथे तां हथ रखंदी हुई, जीजल मां जहिड़ो, जीजल भेण जहिड़ो किरदारु हुन अदा कयो। ऐं हुन हर कंहिं सां मतिलबु त पंहिंजे दिलि, पंहिंजे दिमाग़ सां हर कंहिं औरत खे पंहिंजो पाण सां उहे शामिलु कयो। अॼु आउं सम्झां थी त ज़ाहिदा पंहिंजी हीअ बसी जंहिंमें उहो असां खां जिस्मानी तौरु जुदा आहे, पर संदसि रूह अॼु असां सां शामिलु हूंदो आहे। अॼु हे भेटाऊं, हे नज़्म, हे तक़रीरूं, हे शानदार ख़िराज जेके उन लाइ कया पिया वञनि, जेके असां हिते सभु मौजूदु आहियूं ऐं उनखे ख़िराज तहसील पेश पिया कयूं, हीअ उन्हनि जी वाक़ई त मुमताज़ जी लाइक़ हुई। ऐं असां उमेद था कयूं त असांजूं जेके हज़ारे लखे औरतूं आहिनि सिंधियाई तहरीक, जेके हिकिड़े झंडे हेठि, हिकिड़े प्लेटफॉर्म ते, हिकिड़े नज़रिए सां वाॻियल आहिनि, उहे ज़ाहिदा जे नक्श क़दम ते उहो ई किरदारु अदा पियूं कनि। सिंध जे वसीलनि लाइ, सिंध जे बका लाइ, वजूद लाइ, सिंध जे तइलीम लाइ, सिंध जे ॾुखे वक़्त लाइ हर वक़्तु जदोजहद में आहियूं। हर वक़्तु जिते बि सिंध थी थो, जॾहिं बि सिंध ते ॾुखियो वक़्तु अचे थो त उहे हज़ारे औरतूं नक्श क़दम साॻियूं ज़ाहिदा वांगुरु ओड़ा तारीख़ी किरदारु अदा पियूं कनि, उहे ई पंहिंजे मैदान अमल में आहिनि।